उन्होंने शर्त लगाई तो जेको हुसैन की ज़ियारत ते वेंदो उन्हीं जो साजो हथ कटियो वेंदो। अज़ादार निकरी आया चयूं त 1000 हथ हुजन हुसैन जे मथा कुर्बान कंदासीं, ज़ियारत ते ज़रूर वेंदासीं माशाअल्लाह। रवायत में मिले तो एक औरत आई आ उन जगह ते जिते रिजल्ट थींदी आ त मां पर नालो लिखाया तो मुझो नालो भी उन रजिस्टर में हुजे तो मां भी मौला हुसैन की ज़ियारत ते वञा। उहा औरत जॾहिं हुते पहुती तो उनखे ॿुधायो वियो त तूं जो ज़ियारत ते वञी थी तोखे ख़बर आहे त ज़ियारत करण जो शर्त कहिड़ो आहे? चए थी कहिड़ो शर्त आहे? चवनि था शर्त इहो आहे त अज़ादारी ज़ियारत ते मौला हुसैन की ज़ियारत ते जेकॾहिं वेंदे तो तुंहिंजो साॼो हथ कटियो वेंदो। औरत चए थी मुंहिंजो हथ हाज़ुर आहे। उन पत्थर ते पंहिंजो हथ रखियईं ऐं उनजो हथ कटियो वियो। उहा औरत ज़ियारत करे मोटी आई। वरी ॿिए साल थियो उहा साॻी औरत वरी तमन्ना थी करे त मां वरी मौला हुसैन की ज़ियारत ते वञा। उहा औरत छा थी करे वरी अचे थी उन जगह ते जिते नालो लिखाइबो आहे। उहा औरत अची चवे थी मुंहिंजो नालो लिखो, मां मौला हुसैन की ज़ियारत ते वेंदुमि। चवनि था तोखे ख़बर आहे त तुंहिंजो हथ कटींदासीं। उहा औरत चए थी मुंहिंजो साॼो हथ त कटियल आहे, खाॿो हथ हाज़ुर आहे, मुंहिंजो हथ कटियो, मूंखे छॾियो त मां मौला हुसैन की ज़ियारत कयां। ही ज़ियारत का मामूली शइ कोन्हे का।